इस्लामाबाद लॉन्ग मार्च कॾहिं शुरू कजे, तारीख़ के हतमी शकिल ॾियण लाइ PTI चेयरमैन इमरान खान जी सदारत हेठि पार्टी जी सीनियर क़यादत जो इजलास। हुकूमत मुखालिफ़ ऐलान लाइ एहतिजाज ते मुशावरत कई पई वञे। सेनेटर फैसल जावेद जो चवणु आहे त इमरान खान पार्टी अॻवाननि सां मुशावरत बाद लॉन्ग मार्च जी तारीख़ जो ऐलान कंदो। इमरान खान नंढी चूंडुनि में कामयाबी के बुनियाद बणाए इस्लामाबाद ते चढ़ाई जी कोशिश कई त पूरी ताक़त सां रोकींदासीं। नंढी चूंड खटण जो उहो मतिलबु हरगिज़ न आहे त अवां खे गैर आईनी कदमनि जो लाइसेंस मिली वियो हुजे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त सख़्त फ़ैसिलनि ऐं महांगाई सबबि नून लीग जो वोट बैंक घटि थियो आहे। नंढी चूंड पुरअमन ऐं शफ़ाफ़ नमूने सां थी। इलेक्शन कमीशन मुबारकबाद जे मुस्तहक़ आहे। आम चूंडूं मुक़रर वक़्त ते थींदियूं। इमरान खान इलेक्शन चाहे थो त टेबल ऐं पार्लियामेंट में अचे। मना थियल फंडिंग केस में PTI चेयरमैन इमरान खान जी 31 अक्टूबर ताईं अबूरी ज़मानत मंज़ूर। 1 लख रुपयनि जा ज़मानती मुचलका जमा कराइण जो हुकुम। इमरान खान इस्लामाबाद जी स्पेशल सेंट्रल जज जी अदालत में ज़ाती हैसियत में पेश थियो। जज रिमार्क्स ॾिना त इमरान खान हाई कोर्ट जे हुकुम ते पेश थियो आहे। अदालत जे अख़्तियारनि वारो दायरो तय थियण ताईं इमरान खान जी 31 अक्टूबर ताईं ज़मानत मंज़ूर कई वञे थी। अदालतूं पेशी वक़्तु साफ़ इमरान खान खां सवाल कयो त अवां जी लॉन्ग मार्च दौरान मार्शल लॻी वियो त छा थींदो। इमरान खान जवाब ॾिनो त मौलाना फज़ल रहमान जे लॉन्ग मार्च वक़्तु मार्शल न लॻो हो। इदारनि ख़िलाफ़ तकरारी ट्वीट ते PTI सेनेटर आज़म सवाती खे जेल मोकिलण जो हुकुम। इस्लामाबाद जी अदालत आज़म सवाती जे जिस्मानी रिमांड में बाद वारी इस्तदा रद्द करे छॾी। आज़म सवाती जे वकील बाबर आज़म दलील ॾींदे चयो त FI अञा ताईं ट्वीट बरामद करण जी इस्तदा करे रही आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI जे लॉन्ग मार्च खां अॻु वॾो हुकुम जारी कंदे शहरियुनि खे गैर ज़रूरी हिरासा करण खां रोके छॾियो। अदालत पुलिस पारां PTI अॻवाननि जी लिस्ट तयार ठाहिण बि एतिराज़ वारे छॾिया। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह अॻूणे एडवोकेट जनरल न्याज़ुल्लाह न्याज़ी जी दरख़्वास्त ते सवाल कयो त अवां कहिड़े क़िस्म जूं लिस्टूं तयार कयूं आहिनि। स्टेट काउंसिल जवाब ॾिनो त IG साहब लिस्टूं ठाहियूं आहिनि। ॼाणायल माण्हुनि खां ज़मानती बांड ॾियण लाइ चयो आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त पुलिस कहिड़े कानून तहत ज़मानती बांड घुरी रही आहे। स्पेशल ब्रांच जेके लिस्टूं ठाहियूं आहिनि उन्हनि ते मुतमिन करियो। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच पारां वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह खे इश्तिहारी करार ॾियण ते DG एंटी करप्शन पंजाब खे छंड। अवां बिना कंहिं सबूत जे राणा सनाउल्लाह खे पाकिस्तान जो नंबर 1 इश्तिहारी करार ॾिनो। FIR में बि ग़लत बयानी कई वई। छो न अवां खे जेल मोकिलियो वञे। अवां खे राणा सनाउल्लाह ते करप्शन जो इल्ज़ाम हयो वियो आहे। उन ख़िलाफ़ सबूत किथे आहिनि। जस्टिस सदाकत अली खान जा DG एंटी करप्शन पंजाब खां सवाल। अदालत केस जी ॿुधणी 28 अक्टूबर ताईं मुलतवी कंदे DG एंटी करप्शन खे ईंदड़ ॿुधणी ते रिकॉर्ड सूदो पेश थियण जो हुकुम ॾिनो। ॿुधणी दौरान वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह अदालत जे तलब करण ते पेश थियो। शाहबाज़ जालो तीर जो निशान जीत जो निशान। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जूं नंढी चूंड में कामयाबी माणींदड़ पीपुल्स पार्टी उम्मीदवार सैद अली मूसा गीलानी ऐं अब्दुल हकीम बलोच खे वाधायूं। संदसि चवणु आहे त मुल्तान वारनि सियासी खाना बदोश खां हिसाब बराबर करे छॾियो। मुल्तान ऐं मलीर जे अवाम जा थोराइता आहियूं।
ज़ालनि ते फ़ख्रु आहे, ॾखण पंजाब सूबो बणजंदो रहंदो, उहो मुंहिंजो वाइदो ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मंशूर आहे। क़ौमी असेंबली में ॿिनि ज़ालनि जी बाद इत्मीनान जोगी आहे। वफाकी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त तहरीक इंसाफ़ वन मैन पार्टी बणिजी चुकी, वटसि को बि उम्मीदवार नाहे। नंढी चूंड जो नतीजो फॉरेन फंडेड फितने जो इलेक्शन कमीशन ऐं इदारनि जे गैरजानिबदारी वारे बयान जो मौत आहे। जारी कयल बयान में मरियम औरंगज़ेब चयो त PTI 8 मां वधीक 2 सीटूं हाराए पार्लियामेंट खे डिक्टेट नथी करे सघे। PTI पंहिंजूं 2 सीटूं घटि थियण ते जश्न मल्हाइण जो ढंग करे रही आहे। पीपुल्स पार्टी मलीर में PTI चेयरमैन ऐं मुल्तान में वाइस चेयरमैन खे प्रतनाथ शिकस्त ॾिनी। लियारी में PTI चूंडुनि खां फरार थी वई। नबील गबोल जी 100% कामयाबी यकीनी हुई। सूबाई वज़ीर शर्जील इनाम में चयो आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले जो एतिराम आहे, पर ऐन वक़्त ते चूंडुनि बाबति स्टे जारी करणु सम्झ खां ॿाहिरि आहे। इमरान ख़ान असेंबली न वेंदो, उन करे मर्दान पिशावर चारसीदा फैसलाबाद ऐं ननकाना साहब जो अवाम 3 महीननि बाद नंढी चूंडुनि लाइ तयार थी वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां बलोचिस्तान जे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जो दौरो। संदसि चवणु आहे त बलोचिस्तान में ॿोॾ सबबि वॾी तबाही आई। सोबतपुर समेत केतिरा इलाइक़ा अञा ताईं ॿुॾल आहिनि। माहिरनि पाणी जी निकाली ऐं मुतासिरनि जी बहाली बाबति मशवरा ॾिना आहिनि। ॿोॾ ऐं बरसाति मुतासिर खानदाननि खे 25,000 रुपया मदद ॾिना पिया आहिनि। वज़ीर आज़म खुशदार में BNP मेंगल जे सरबराह अख्तर मेंगल सां चाचे जे ॾाॾाणे ते ताज़ियत बि कई। नाणे वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त असां वटि कर्ज़ वठी कर्ज़ लाहिण वारो मंसूबो आहे। IMF जी लिस्ट में न हुजण सां दुनिया जो को बि इदारो मदद नाहे कंदो, न ई कोई माली सहायता कंदो आहे। असांजी तरक़ी जो मॉडल ग़लति आहे। 10 मिलियन एक्सपोर्ट था कयूं त 8 मिलियन इम्पोर्ट कंदा आहियूं। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे मिफ्ता इस्माइल चयो त जेकॾहिं डॉलर जे अघ में वाह थींदी रही त अमीर अमीर तरीन ऐं ग़रीब बहितर ग़रीब थी वेंदो। असांखां बांग्लादेश जो मुआशी तरक़ी जो मॉडल बहितर आहे। थर जे RO प्लांट ऑपरेटर्स जो पघारूं न मिलण ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब ॾाढो धरणो। मुलाज़िमनि एहतिजाजी कैंप क़ाइमु करे छॾी। थर जे RO प्लांट्स जा 7,500 मुलाज़िमनि खे 2 सालनि खां पघारूं न मिलियूं। RO प्लांट बंदि हुजण करे थर जा लखे माण्हू मिठो पाणी पीअण खां महरूम आहिनि। मुलाज़िमनि जो चवणु आहे त पघारूं न मिलण करे बुख काटण ते मजबूर थी विया आहियूं। 24 महीननि जूं रहियल पघारूं जारी करे मुआशी तंगी खां बचाए वञे। दरिया खान मरी वेझो मामे हथां बेदर्दी सां क़त्ल कयल 4 बरहनि जी ॿारड़ी जे केस में 2 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस मूजिबि मुख्य जवाबदार अली शाह समेत 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। जवाबदार ॿारड़ी खे घुटा ॾेई क़त्ल करण बाद लाश बोरी में बंदि करे वाशरूम भरिसां उछलायो हो। मक़तूल ॿारड़ी दरगाह सैयद याकूब अली शाह जे गादी नशीन सैयद नूर मोहम्मद शाह लखियारी जी धीउ हुई। नौशरो फिरोज जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट ॿारड़ी ज़ैनब शाह जे क़त्ल जो नोटिस वठंदे पुलिस खां रिपोर्ट तलब करे वरिती। नंढो मोहम्मद
खान भरिसां ॻोठ 70 मोरी में मंछा जे अॾे ते छापे दौरान पुलिस अलकारनि खे यरगमाल बणाइण वारी वीडियो KT न्यूज़ हथ करे वरिती। वीडियो में अलकारनि जा पेर ॿधी मथनि तशदुद कंदे ॾिसी सघिजे थो। वीडियो में मंछा फिरोश अलकारनि खे मुखातिब थींदे चई रहियो आहे त घरनि में घिड़ी आया आहियो, तंहिं करे तव्हांखे ॿधो वियो आहे। 12 अक्टूबर ते राति देर सां मंशात फिरोशनि जी इतलाह ते पुलिस मंछा जे अॾे ते पुलिस छापो आयो। कराची में रेंजर्स ऐं पुलिस जे ॻुझी ॼाण ते गॾियल कार्रवाई। लांडी ऐं कोरंगी मां मोबाइल फोन फुर्जी वारदात में मुलविस टे जवाबदार गिरफ़्तार। रेंजर्स ज़मान मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि मोहम्मद अब्बास, जफर अंसारी ऐं इमरान आलम 300 खां वधीक फुर्जी वारदातुनि में इतराफ़ कयो आहे। जवाबदारनि जे कब्ज़े मां वारदातुनि में इस्तेमाल थियल मोटरसाइकिल ऐं 15 खां वधीक खसियल मोबाइल फोन बि हथ कई वयूं आहिनि। बख्शापुर वेझो ॿिनि धुरनि में कारां तकरार तां जहिड़ो हिकु ॼणो क़तल। ॻोठ बगन भुटो में भुटा बिरादरी में फायरिंग में अजू भुटो मारिजी वियो। धुरनि में छिकताण। नवाबशाह में खुराक खाते जी मुबैना नाअहली सबबि किरोड़े रुपयनि जी कणिक ख़राब थी वई। इंतिज़ामिया जी नाअहली ऐं बेज़हनी सबबि किरोड़े रुपयनि जी कणिक ख़राब थियण लॻी। खुराक खाते समेत लाॻापियल इदारनि नोटिस न वरितो। ऐं ऑस्ट्रेलिया में जारी T20 वर्ल्ड कप में श्रीलंका खां पोइ वेस्ट इंडीज़ खे अपसेट शिकस्त। ग्रुप बी जी टी मैच में स्कॉटलैंड वेस्ट इंडीज़ खे 42 रन्स तां हाराए छॾियो। स्कॉटलैंड पारां ॾिनल 161 रन्स जे हदफ़ जे ताक़ुब में कारी आंदी 118 रन्स ते ढेर थी वई। चौथी मैच में ज़िम्बाब्वे आयरलैंड खे मैच खटण लाइ 175 रन्स जो हदफ़ ॾेई छॾियो।